Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. कराची जे कोरंगी क्रॉसिंग अल्लाहवाला टाउन वारे इलाइक़े में 4 माड़ रिहाइशी इमारत किरी तबाह थियण जे नतीजे में केतिरा ई माण्हू दबियल हुजण जो ख़दशो। अल्लाहवाला टाउन में इमारत ड्रही पट पवण बाद रेस्क्यू अमलो ऐं पुलिस पहुची वई। ज़रियनि जो चवणु आहे त इमारत में 15 खां वधीक ख़ानदान रहंदा हुआ। औरतुनि ऐं ॿारनि सूदो 6 खां वधीक ज़ख़्मियुनि खे मलबे मां कढियो वियो। मलबे में दबियल माण्हुनि खे ॿाहिरि कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। नैब ऐं वफ़ाक़ी सरकार अल अज़ीज़िया रेफरेंस में नवाज़ शरीफ जी सज़ा ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त जी मुखालफ़त करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणीअ दौरान एडिशनल अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो त नवाज़ शरीफ जो कंहिं बि इस्पताल में इलाज न पियो हले, हू पाकिस्तान जो सफ़र करण लाइ मुकमल तौर फिट आहे। ॿुधणीअ दौरान अदालत पुछियो त छा नवाज़ शरीफ परदे वियो त उनखां पोइ हुकूमत संदसि इलाज जी तस्दीक़ कराई। एडिशनल अटॉर्नी जनरल चयो त असां का बि तस्दीक़ न कराई छाकाणि जो नवाज़ शरीफ जो इलाज ई नाहे थियो। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त नवाज़ शरीफ खे हाणे हिकु अदालत इश्तिहारी करार ॾेई चुकी आहे। अदालत जे फ़ैसिले जो नवाज़ शरीफ जी दरख़्वास्त ते कहिड़ो असर पवंदो? इश्तिहारी करार ॾियण बाद छा नवाज़ शरीफ जी दरख़्वास्त ते ॿुधणी करे सघूं था? नैब जे एडिशनल प्रोसिक्यूटर जनरल ॿुधायो त इश्तिहारी ॾुहारी जो कानून अॻियां सरेंडर करणु ज़रूरी आहे। नवाज़ शरीफ जी अपीलुनि ते ॿुधणी 15 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। नैब एवनफील्ड रेफरेंस में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जी ज़मानत रद्द कराइण लाइ अदालत सां राब्तो करे वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त में नैब मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त नवाज़ शरीफ सज़ा मुअत्तली ऐं ज़मानत जो ग़लति फ़ाइदो वरितो आहे। परदेह वञण खां पोइ हू वधीक रिआयत जो हक़दार नाहे। नैब तरफ़ां नवाज़ शरीफ खे इश्तिहारी ॼाणाए संदसि सज़ा मुअत्तली ऐं ज़मानत वारा फ़ैसिला कलदम करार ॾियण जी इस्तदा। इस्लामाबाद हाई कोर्ट 2018 में नवाज़ शरीफ जी एवनफील्ड रेफरेंस में सज़ा मुअत्तल कंदे ज़मानत मंज़ूर कई हुई। ये 30 दिसंबर तक मैं पहले कह चुका हूँ, इनके बुरे हालात होंगे अपोजिशन, और जो ये समझ रहे हैं कि इमरान खान के बुरे हालात होंगे, वो सुन रखें कि नून लीग और पीपल्स पार्टी के बुरे हालात होंगे और मौलाना साहब सिर्फ और सिर्फ जलसा खेलेंगे। ये सारी APC जलसे करेगी, कोई ऐसा बड़ा कदम नहीं उठाएगी जो पाकिस्तान की सियासत पे हावी हो या पाकिस्तान में इमरान खान की हुकूमत को नुकसान पहुँचा सके। 3 डिसंबर खां अॻु नवाज़ लीग मां शीन लीग ठहंदी ऐं ऑपोज़िशन जी हालत ख़राब थी वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जी हालत ख़राब थियण बाद रुगो मौलाना फज़लुर रहमान जलसा कंदो। ऑपोज़िशन अहिड़ो को बि कमु न कंदी जेको मुल्की सियासत ते हावी थिए या इमरान ख़ान जी हुकूमत खे नुक़सानु पहुचे। न धरणो लॻंदो न ई इस्तीफ़ाऊं ईंदियूं। ऑपोज़िशन जो पाण में बि इतफ़ाक़ न आहे ऐं सियासी तौरु अॼु ई ऐलान करियां थो त APC जो बि को नतीजो न निकिरंदो। काफ़ी माण्हू ॿुॾी चुका आहिनि, 3-4 माण्हू बेहोश आहिनि, 2 औरतूं असांजूं न्याणियूं, नौजवान असांजूं न्याणियूं शहीद थी वियूं, ॿुॾी मरी वियूं आहिनि। जीअं त हिते काई अमले काई सरकारी सपोर्ट कई न कई आहे। असां ग़रीब मुश्किल माण्हू मज़दूर माण्हू हिते तड़फी रहिया आहियूं। ग़रीब मुश्किल जी माण्हू पेट लाइ परेशान आहियूं, पाणीअ लाइ परेशान आहियूं। कोई हिते असांजी इदारो मदद न करे रहियो आहे। पीर ॻोठ भरिसां पंहिंजी मदद पाण तहत पके ॾांहुं मुंतक़िल थींदड़ कचे वासिन जी ॿेड़ी ऊंधी 2 नींगरियूं ॿुॾी वयूं। ॻोठ मोर झबर शेख वासी ॿेड़ी ज़रिए औरतुनि ऐं ॿारनि सूदो बचाव बंद ते वञी रहिया हुआ त ॿेड़ी ऊंधी थी पई। इलाइक़े वासियुनि बंद तां टपो ॾेई नींगरी लैला ऐं सिंधू शेख जा लाश कढी वरिता।
बुरी वियल माण्हुनि खे बि बचायो वियो। रहवासियुनि जो चवणु आहे त ॿेड़ी ऊंधी थियण जो इतला मिलण बावजूद बि को बि हुकूमती इदारो माण्हुनि खे बचाइण लाइ हरकत में न आयो। बरसात खां पोइ दरियाई पाणी कचे में तबाही करे छॾी। ग़रीब माण्हू हयातियूं ऐं घर बचाइण लाइ परेशान। ज़िलई इंतिज़ामिया वाक़े जो ज़िम्मेवार ॿेड़ी वारे खे करार ॾींदे चयो आहे त ॿेड़ी में गुंजाइश खां वधीक 30 माण्हुनि खे विहारियो वियो। DC ख़ैरपुर जो चवणु आहे त औरतूं ऐं ॿार बि इन में शामिल हुआ। जिन ॻोठाणनि जी ॿेड़ी ऊंधी थी आहे उन्हनि खे इंतिज़ामिया अॻुवाट घर ख़ाली करण जी हिदायत कई, पर उन्हनि इनकार कयो हो। ॿेड़ी वारे जी जेका फॉल्ट आहे त हुन जेका ज़रूरत खां वधीक माण्हू उन में जेका रखिया। बाक़ी वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, 2 ॼाणी वीचारियूं हली वियूं ऐं ॻोठाणनि जे जेका ॿेड़ी वारे जी जेका लापरवाही जे करे। सिंधु दरिया में चाड़ बाद दादू ज़िले के कच्चे में 35 खां वधीक नंढा वॾा ॻोठ पानी हेठ अची विया। कच्चे वासी दरियाई पानी में फाथल। इंतज़ामिया कच्चे वासियुनि खे पके ते मुंतक़िल करण लाइ उपाउ न वरिता। नवाबशाह जे काज़ी अहमद भरसां कच्चे में 20 खां वधीक ॻोठ दरियाई पानी में बुॾल। कच्चे वासियुनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत पके ॾांहुं मुंतक़िल थियण जो सिलसिलो जारी। घोटकी ज़िले जे कच्चे में दरियाई पानी जे चाड़ बाद रामती जे इलाइक़नि में सवें ख़ानदान फाथल। 100 खां वधीक ॻोठनि जो ज़मीनी राब्तो काटा। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत दरियाई पानी झागे पके ते मुंतक़िल थियण लॻा। कच्चे वासियुनि जो चवणु आहे त दरियाई पानी में चाड़ बाद रुगो हयातियूं बचाए निकिता आहियूं। कच्चे में मौजूद घर ऐं चौपायो माल पाणीअ में फाथल आहे। भान सईदाबाद भरसां UC टल्टी जे कच्चे में बि 20 खां वधीक ॻोठ दरियाई पानी जे घेरे में अची विया। इंतज़ामिया कच्चे में फाथल माण्हुनि खे पके ते मुंतक़िल करण लाइ रुगो 2 ॿेड़ियूं माणियूं। कच्चे वासी घर ऐं माल बचाइण लाइ परेशान। दरियाई पानी में चाड़ बाद आपाशी खाते LS बचाव बंद ते एमरजेंसी लागू करे छॾी। अमलो अलर्ट। सिंधु दरिया में ॿोॾ जे वहकरनि में लाथ अचणु शुरू। गुड्डू वटि 24 कलाकनि दौरान पाणी वहकरो 1000 क्यूसिक घटिजण बावजूद वॾी ॿोॾ वारी सूरत हाल बरक़रार। गुड्डू बैराज वटि सिंधुअ में मथां वहकरो 5,69,570 क्यूसिक ऐं हेठां वहकरो 5,54,650 क्यूसिक रिकॉर्ड। दरियाई पानी में चाड़ बाद गुड्डू, कशमोर, सखर, लाड़कानो, शिकारपुर ऐं ख़ैरपुर ज़िले जो कच्चो ॿुॾी वियो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के रिकॉर्ड में अहम फाइल्स गुम थियण जो इंकशाफ। अथॉरिटी रिकॉर्ड गुम थियण खिलाफ केस दाख़िल कराए छॾियो। केस में इख्तियारनि मौक़िफ़ इख्तियार किया है त कुछ साल अॻु मंजूर थियल रिकॉर्ड फाइल्स में मौजूद न आहे। गुम थियल रिकॉर्ड में हेर फेर थी सके थी। अथॉरिटी के डायरेक्टर मातहत अमलदारनि खे भी हंगामी बुनियादुनि ते रिकॉर्ड ॻोल्हे हथ करण की हिदायत करे छॾी।
नवकोट भरसा LBOD के RD 286 वटि 150 फुट ऐं RD 287 वटि लॻल 350 फुट घारो ॿधिजी न सघियो। आपाशी अमले काठ ख़त्म थियण जो जवाब ॼाणाए घारा ॿधण जो कमु रोके छॾियो। घारनि जे पाणी थर जे बैराजी इलाइक़नि में 50 खां वधीक ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। नवकोट जे भरपासे वाक़े सभई घर बि पाणी में ॿुॾल। बरसाति ऐं घारनि जो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ हरिजन कॉलोनी जा रहवासी रस्तनि ते निकिरी आया। नवकोट मीरपुर ख़ासि रोड ते धरणे सबबि केतिरी ई देरि ताईं गाॾियूं बीठल। पुलिस जे नाकाम थियण बाद AC झुॾो पाणी जल्द निकाल कराइण जी ख़ातिरी कराई। रहवासियुनि धरणो ख़त्म कंदे चिताव ॾिनो आहे त हरिजन कॉलोनी सूधो ॿियनि इलाइक़नि मां पाणी निकाल न थियो त ॿीहर एहतजाज करे रोड ब्लॉक कयो वेंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बोर मुतासिर इलाइक़नि जे जाइज़े लाइ कोर्ट ग़ुलाम मोहम्मद पहुची वियो। कोर्ट मीरस में PP MNA मुनवर टालपुर सां संदसि वॾे भाउ जे लाॾाणे ते ताज़ियत। बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿिया अॻवान बि मौजूद। बिलावल भुट्टो ज़रदारी जे दौरे खां अॻु उमरकोट इंतिज़ामिया जूं फुर्तियूं। हिक ई ॾींहं में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसाति जी गप हटाइण सूधो रस्तनि ऐं घिटनि जी सफ़ाई बि कराई वई। पीपल्स पार्टी जे मक़ामी क़यादत तरफ़ां बिलावल भुट्टो ज़रदारी जी आजिया लाइ तयारियूं मुकमल। के इलेक्ट्रिक बदस्तूर साइबर हमले जी ज़द में हैकर्स पारां के इलेक्ट्रिक के डेटा ऐं हैक थियल फाइल्स जी वापसी लाइ 7 ॾींहनि अंदरि $4.25 करोड़ भुंग अदा करण जो मुतालबो। न ॾियण जी सूरत में भुंग जी रक़म ॿीड़ी करण जो बि चिताव। के इलेक्ट्रिक पारां मसइले जे हल लाइ आलमी इंफॉर्मेशन सिक्योरिटी माहिरनि ऐं ॾेही माहिरनि खां बि मदद लाइ राब्तो। 118 कॉल सेंटर ऐं बिल पेमेंट सर्विसिस आर्ज़ी तौर ते बहाल। डुप्लीकेट बिलिंग समेत ॿियूं सर्विसिस अञा ताईं मुअत्तल। सुप्रीम कोर्ट एंकर पर्सन मुरीद अब्बास कत्ल केस जे मुख्य जवाबदार आदिल ज़मान जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थींदे ई जवाबदार आदिल ज़मान सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री मां फ़रार थी वियो। अदालत तरफ़ां आदिल ज़मान खे ॿीहर गिरफ़्तार करे जेल मोकिलण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट जो ज़मानत वारो फ़ैसिलो मुअत्तल। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट जवाबदार जी ज़मानत मंज़ूर करण वक़्तु अहम शाहिदनि खे नज़रअंदाज़ कयो। चइनि शाहिदनि जे बयान ऐं सबूतनि मां ज़ाहिर थिए थो त वाक़े वक़्तु जवाबदार आदिल ज़मान उते मौजूदु हो। डॉक्टर महाशाह जो मौत आपघात या क़त्ल जो नतीजो। कराची जी मक़ामी अदालत जांच रिपोर्ट पेश न थियण ते जांच ऑफिसर खे शोकॉस नोटिस जारी करे छॾिया। अदालत जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार कंदे खेसि ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट ऐं शोकॉस नोटिस ते जवाब जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त केस में नामज़द जवाबदार इरफान कुरैशी एग्ज़िक्यूटिव ऑर्डर तहत आज़ादु आहे। संदसि ख़िलाफ़ शाहिदियूं मिलियूं त जांच ऑफिसर कंहिं बि वक़्तु खेसि गिरफ़्तार करे सघे थो। अदालत डॉक्टर महा केस में नामज़द जवाबदार जुनेद ऐं वकास जी उबूरी ज़मानत में वाद करे छॾी। सिंध में ॿारनि सां ज़्यादती जे वाक़िअनि में ॻणती जोगी हद ताईं वाद। सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी तरफ़ां जारी कयल रिपोर्ट में गुज़िरियल साल जी भेट में हलंदड़ साल ॿारनि सां ज़्यादती जे वाक़िअनि में ॿीण ते वाद जो इंकशाफ। रिपोर्ट में चयो वियो आहे त हलंदड़ साल जे 8 महीननि में 93 ॿारनि खे ज़्यादती जो निशानो बणायो वियो। सूबे में ज़्यादतियुनि जा सभ खां वधीक वाक़िआ ख़ैरपुर में रिपोर्ट थिया। कराची में 14 ॿारनि सां ज़्यादती जो इंकशाफ। रिपोर्ट में सिंध अंदरि 26 ॿारनि जे अग़वा जो इंकशाफ कंदे चयो वियो आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 13 ॿारनि जी नंढी उमिरि में शादी कराई वई ऐं 27 ॿारनि ते तशद्दुद जा वाक़िआ रिपोर्ट थिया। रुगो हलंदड़ साल 103 ॿारनि सां ज़्यादती ऐं 131 ॿार लापता थियण जो बि इंकशाफ।
लाहौर वेझो लिंग कांडानी दड़ वाक़ियो गुजरपुरा वारे इलाइक़े में मोटरवे ते औरत सां इज्तमाही लॼालुट। ॿ जवाबदार बीठल गाॾीअ जा शीशा तोड़े औरत ऐं संदसि ॿारनि खे ॿाहिरि कढी खेनि झंग में वठी विया। ॿारनि जे साम्हूं औरत सां ज़्यादती। गुजरांवाला वासण मुतासिरा औरत लाहौर खां गुजरांवाला वञी रही हुई त पेट्रोल ख़त्म थियण करे मोटरवे ते गाॾी रोके मुड़ुस जो इंतज़ारु करण लॻी। जवाबदार औरत खां 1 लख रुपया रोक रक़म, ATM कार्ड्स ऐं ज़ेवर बि फुर करे फ़रार थी विया। गुजरपुरा थाणे ते 2 अणनातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार वाक़े जो नोटिस वरितो। जवाबदारनि खे फ़ौरी तौर गिरफ़्तार करण जी हिदायत। नैब सखर टाउन कमेटी खानगढ़ के फंड्स में मुबैना घोबिन की जांच तेज़ करे छड़ी। नैब सखर की टीम जो म्यूनसिपल ऑफिस से छापो, अमले का पुछा गाछा और रिकॉर्ड जो जायज़ो। ज़रियन जो चवण है नैब तरफा टाउन कमेटी खानगढ़ में मुलाजमन की पघार तोड़े ॿी मद में मिलल फंड्स में घोबिन वारी शिकायतुन ते जांच कई पी वञे। गौसपुर भरसां गोठ खैर शाह वारे इलाइक़े में बेरहम भाव गोलियों हणी भेण के कत्ल करे छड़ियो। जवाबदार लाल बख्श मोहम्मदानी नौजवान भेण रहीमा ते पिस्टल जा फायर करे फरार थी वियो। नारी जो लाश 2 कलाकनि ताईं वाक़े वारे हंध पयल रहियो। इतला ते पुलिस पहुची नारी जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो। इलाइक़े वासियुनि जो चवण है त जवाबदार मानी देर सां मिलण ते लमिरजी पियो ऐं भेण खे क़त्ल करे छड़ियो। पुलिस जो चवण है त वाक़े जा कारण मालूम न थी सघिया आहिनि। पोस्टमार्टम रिपोर्ट ऐं मक़तूलनि जे वारसनि तरफ़ां राब्तो करण बाद जांच के अॻिते वधायो वेंदो। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। जाती भरसां सिमनाले के मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻल 8 घारा बंद न थिया। वनार कपूर सिमनाले के घारनि सबब यूसी शाह कपूर जा 20 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। इंतज़ामिया ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतकिल करण लाइ उपाव न वरिता। आपाशी अमलो भी घारा ॿधण लाइ हरकत में न आयो। 100 एकड़नि ते बीठल फसल ऐं फिश फार्म्स लुड़ी वञण सबब ॻोठाणनि जो करोड़ें रुपयनि जो नुक़सान। मुतासिरनि दाहियो आहे त बरसात ऐं घारनि सबब तबाह थियल ॻोठनि में मुतासिर बेयारो मददगार वेठल आहिनि। राशन ऐं पीअण जो पाणी न हुजण सबब अचनि सूदो बुखूं काटण ते मजबूर आहियूं। मच्छरनि जो आज़ार भी वधी वञण सबब बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। जैकबाद ज़िले के इलाइक़े गढ़ी खैरो भरसां सिम शाख के मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻल 3 घारा 16 ॾींहं गुज़रण बावजूद बदिजी न सघिया। इंतज़ामिया तरफ़ां RBOD में पानी छोड़ करण बाद सिम शाख ते पानी की सतह में जुज़वी लात। घारा बंद न थियण सबब ॻोठ रेहान जमाली, गुल हसन जमाली, उम्मीद अली जोणेजो ऐं आसपास के ॿियनि ॻोठनि में पानी बीठल। घरनि में पानी बीठल हुजण सबब समें ख़ानदान बिटे अज़ाब में मुब्तला। इंतज़ामिया मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतकिल न कयो। ॻोठाणनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत लॾ पलाण जारी। टंडोॼाम भरसां रोढ़ी कैनाल मां निकिरंदड़ कुनड़ शाख के 15 फुट घारो पानी भरपासे पोखियल फसलनि खे ॿोड़े छॾियो। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण जी कोशिशुनि में लॻी विया। हिकड़ी आफ़त मां जान ही नथी छुटे त वरी ॿी आफ़त। बदीन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोरोना, माकड़, बरसात ऐं घारनि जे हानियनि खां पोइ वरी चमड़नि जा हमला। चमड़नि जा कटक बाग़नि खे खाई नास करण लॻा। आबादगारनि जा मथे ते हथ। बदीन ऐं पगरियो सूदो। भरपासे जे आबादगारनि जो चवण आहे त वॾा चमड़ा थरपारकर जे इलाइक़े खां पहुता आहिनि। हू पंहिंजा बाग़ तोड़े फसल बचाइण जे लाइ चमड़नि खे उॾाइण जी कोशिशुनि में लॻा पिया आहिनि, पर को बि खड़तेल नथो निकिरे। हुकूमत खां चमड़नि मां जान छॾाइण लाइ फौरी तौर उपाउ वठण जो मुतालबो। ऐं फोर्ब्स मैगज़ीन पारां दुनिया के अमीर तरीन माण्हुनि जी लिस्ट जारी। अमेज़ॉन जो मालिक जेफ बेज़ोस मुसलसल 3 साल में $179 अरब के असासनि सां दुनिया जो पहिरियों मालदार शख्स। $111 अरब सां बिल गेट्स 2 नंबर ते, जॾहिं त फेसबुक जो बानी मार्क ज़ुकरबर्ग $85 अरब सां 3 नंबर ते। लिस्ट में पहिरियों भेरो पाकिस्तान ॼाओ शाहिद मलिक पे शामिल, जेको $7.8 अरब के असासनि सां लिस्ट में 66 नंबर ते मौजूद।
अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख हेडलाइन सवानी थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां